अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। जीअं त कल्ह पाण पहिरें लेक्चर में स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस सम्झोसीं, अॼु असां स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस खां अॻिते स्ट्रक्चर नंबर 1 में प्रेज़ेंट टू बी टेंस सम्झंदासीं। जीअं त हीअ सभु बेसिक इंग्लिश आहे फ़िलहालु, त अॻिते हली करे असां यकीनन एडवांस ताईं पहुचंदासीं, पर शुरूआति खां पढ़ूं था, तंहिंजे करे तव्हां उनखे प्रैक्टिस कंदा हलो ऐं असां स्लोली अॻिते हलंदा रहंदासीं। सो अॼु असांजो जेको लेक्चर नंबर 2 आहे, उन में अॼु असां स्ट्रक्चर खयो आहे प्रेज़ेंट टू बी टेंस। प्रेज़ेंट टू बी टेंस जी जेका डेफिनेशन आहे, इट एक्सप्रेसिस एक्ज़िस्टेंस एंड स्टेट। एक्ज़िस्टेंस मीन मौजूदगी एंड स्टेट मीन्स हालत ऑफ सब्जेक्ट इन प्रेजेंट टाइम। प्रेजेंट टू बी टेंस खे पाण सिंधी में चवंदा आहियूं ज़मान, हाल, हुजण या थियण या हुअण वग़ैरह। हाणे प्रेजेंट टू बी टेंस में जेको सब्जेक्ट हूंदो आहे, उहो को बि एक्शन न कंदो, उहो सिर्फ़ु असांखे सब्जेक्ट जी एग्ज़िस्टेंस यानी कि एग्ज़िस्टेंस ऐं स्टेट जी ख़बर पवंदी आहे, हालत ऐं मौजूदगी जी ख़बर पवंदी आहे। मिसाल तौरु हे टेंस ॿिनि सवालनि जो जवाबु ॾींदो आहे त वेयर एंड वाट मीन्स वेयर आई एम आर वेयर आई एम मां किथे आहियां, एंड हाउ आई एम। हाणे आए असां आए कयूंसि या वही चऊंसि या यू चऊंसि या दे चऊंसि, उहो कहिड़े बि सब्जेक्ट जी माना हालत ऐं मौजूदगी ॿुधाईंदो। मां किथे आहियां ऐं मां कीअं आहियां। हाणे मां किथे आहियां ऐं मां कीअं आहियां मतिलबु आहे त को किथे आहे को कीअं आहे। मिसाल हू किथे आहे कीअं आहे, असलम किथे आहे कीअं आहे, असीं किथे आहियूं कीअं आहियूं, तव्हां किथे आहियो ऐं कीअं आहियो। हाणे ईअं हिते एग्ज़ाम्पल असां ॾींदासीं उनजो पहिरियों त मिसाल तौरु ही इज़ एट होम, हू घरु आहे या हू घर में आहे। हाणे इन जुमिले में असांखे उनजी मौजूदगी जी ख़बर पए थी, सब्जेक्ट जी मौजूदगी जी ख़बर पए थी। ऐं ॿियो जुमिलो आहे त आई एम हैप्पी टुडे, मां अॼु ख़ुशि आहियां। इन में उनजी स्टेट यानी हालत जी ख़बर पए थी। हिन में ॾिसो तव्हां, सब्जेक्ट कोई बि कंहिं बि एक्शन में इन्वॉल्व नथो थिए। नाउ वी कैन से दैट इन दिस टेंस सब्जेक्ट डज़ नॉट गेट इन्वॉल्वड एनी ऑफ द एक्शंस, जस्ट दिस टेंस शोज़ द एग्ज़िस्टेंस एंड स्टेट, हालत ऐं मौजूदगी ॿुधाईंदो। इनमें कोई कंहिं बि क़िस्म जे एक्शन में सब्जेक्ट इन्वॉल्व न थींदो। हिन में रुॻो असांखे हालत ऐं मौजूदगी ख़बर पवंदी आहे। जीअं हाणे मिसाल तौरु शी इज़ अपसेट नाउ डेज़, अॼुकल्ह हू जेको आहे उदास आहे। आर वी आर एट प्ले ग्राउंड होम, आर वी आर एट रेलवे स्टेशन, वी आर एट कॉलेज, वी आर एट स्कूल, वी आर एट एनी प्लेस। माना असां किथे आहियूं, असां रेलवे स्टेशन ते आहियूं, वी आर एट क्रिकेट ग्राउंड, आर वी आर एट स्टेशन, वी आर एट शॉप। माना इहे असांखे इन क़िस्म जा जेके जुमिला हूंदा आहिनि, इंट्रोडक्टरी क़िस्म जा जेके जुमिला हूंदा आहिनि, उहे असां प्रेज़ेंट टू बी टेंस में उचारींदा आहियूं। हाणे हिते हलूं था त प्रेज़ेंट टू बी टेंस जा जेके हेल्पिंग वर्ब आहिनि, उहे तव्हां हितां यादि करे वठंदव। हेल्पिंग वर्ब, हिन जा हेल्पिंग वर्ब इज़ एम आर आहिनि। नाउ इज़ एम आर आल्सो हेल्पिंग वर्ब ऑफ प्रेज़ेंट टू कंटिन्यूअस टेंस एंड अदर स्ट्रक्चर्स इन इंग्लिश लैंग्वेज, सो वी हैव टू रिमेंबर देम। दिस इज़ व्हाट a simple diagram through which you can remember the usage of helping verb. Let's suppose he, she, it ऐं अली सां इज़ लॻंदो, आए सां सिर्फ़ु एम लॻंदो, ऐं वी, यू ऐं दे सां आर लॻंदो। ऐं हिकिड़ो मिसाल तौरु नालो आहे त उन सां असांजो इज़ लॻंदो। जेकॾहिं ॿ नाला आहिनि प्लूरल में, उन सां आर लॻंदो। हाणे उनखां पोइ ही तव्हांखे यादि करिणो आहे जेके हेल्पिंग वर्ब आहिनि। हेल्पिंग वर्ब हमेशह जी कल बि मां तव्हांखे सम्झायो, मददगार फेल हूंदो आहे जेको असां टेंस यूज़ कंदा आहियूं। त हिन जा हेल्पिंग वर्ब जेके आहिनि उहे ही आहिनि। हेल्पिंग वर्ब खे पाण सिंधी में छा चवंदा आहियूं, मददगार फेल, माना जेको जुमिले में मदद करे, हेल्प करे।
हाणे हुन में असांजे जेका जी कॉन्जुगेशन कंदासीं, कॉन्जुगेशन खे पाण सिंधी में जेको चवंदा आहियूं उन लफ़्ज़ चवंदा आहियूं गर्दान। कॉन्जुगेशन मीन्स गर्दान। गर्दान खे पाण चवंदा आहियूं त माना जुमलनि खे नेगेटिव, नाकारी, इंट्रोगेटिव, सवालिया, इंट्रोगेटिव नेगेटिव, सवालिया ऐं नाकारी में तब्दील करणु। मिसाल तौरु ही इज़ एट स्कूल, इहो असांजो जुमिलो जेको आहे पहिरें हुते मथे लिखी आया आहियूं त ही इज़ एट होम, इहो असांजो पॉज़िटिव जुमिलो आहे। पॉज़िटिव मीन्स हाकारी। हुनखे नेगेटिव कीअं कंदासीं? नेगेटिव मीन्स नाकारी, ही इज़ नॉट, इज़ खां पोइ नॉट पुट कंदासीं, ही इज़ नॉट एट स्कूल, त हीअ असांजो जुमिलो थी वियो नेगेटिव। नेगेटिव मीन्स नाकारी जुमिलो। उनखां पोइ असां ही हेल्पिंग वर्ब जेको आहे इहो खणी करे जेकॾहिं सब्जेक्ट खे पहिरें प्लेस कंदासीं त उहो असांजो जुमिलो वरी जेको आहे उहो थी वेंदो सवालिया, जंहिंखे पाण इंट्रोगेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। इज़ शी एट कॉलेज, छा हू कॉलेज में आहे, सवालिया निशान बि असां हिते पुट कंदासीं। वरी उनखां पोइ असांजो जेको तरतीबवार पॉज़िटिव, नेगेटिव, इंट्रोगेटिव ऐं पोइ आख़िर में हूंदो आहे इंट्रोगेटिव नेगेटिव। आर यू हैप्पी टुडे, छा तव्हां अॼु ख़ुशि आहियो, त हीअ असांजो हिते बि क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। हीअ असांजो कॉन्जुगेशन हर टेंस में असां कंदा हलंदासीं। ऐं उनखां पोइ आहे आर यू नॉट हैप्पी टुडे, इहो असांजो इंट्रोगेटिव नेगेटिव आहे। आर यू हैप्पी टुडे इंट्रोगेटिव आहे, आर यू नॉट हैप्पी टुडे इहो इंट्रोगेटिव नेगेटिव आहे। हिन जो स्ट्रक्चर तव्हां ॾिसी वठो ऐं हिन में का बि कंफ्यूजन हुजे उहो तव्हां मूंखे ॿुधाईंदो। हाणे हिन टेंस में असां जेको आहे इंट्रोगेटिव प्रोनाउन जो बि इस्तेमालु करे सघूं था। इंट्रोगेटिव प्रोनाउन जो इस्तेमालु कीअं कबो आहे? इंट्रोगेटिव प्रोनाउन कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? जीअं मिसाल तौरु वाट आहे, जीअं मिसाल तौरु हू आहे, जीअं मिसाल तौरु वाय आहे, इनखे पाण WH बि चवंदा आहियूं, इंट्रोगेटिव प्रोनाउन बि चवंदा आहियूं, या हूज़ आहे, या उनखां पोइ असां होम बि यूज़ करे सघूं था ऐं वेयर बि यूज़ करे सघूं था, या वैन बि यूज़ करे सघूं था। हाणे इहे सभई जेके असांजा इंट्रोगेटिव प्रोनाउन आहिनि इहे असां यूज़ कंदासीं, पोइ डबल इंट्रोगेटिव थी वेंदो साॻियो ई टेंस। जीअं हाणे पाण डेली चवंदा आहियूं, हिकिड़ो कॉमन असां सेंटेंस ॿुधण में ईंदो आहे त वाट इज़ यूअर एम ऑफ लाइफ, वाट इज़ यूअर एम ऑफ लाइफ, तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे। हाणे वाट बि आयो, इज़ बि आयो, इहो डबल इंट्रोगेटिव थी वियो प्रेज़ेंट टू बी टेंस में। कंहिंमें टेंस में? प्रेज़ेंट टू बी टेंस में। त तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? वाट इज़ यूअर एम ऑफ लाइफ। हाणे हिते वाट इज़ यूअर एम जी जॻह ते वाट इज़ पर्पज़ बि लिखी सघूं था, उहो तव्हांजी क्रिएटिविटी ते तव्हां एड कंदा वेंदो। वाट इज़ यूअर एम्बिशन ऑफ लाइफ बि लिखी सघूं था, सॉरी एम हीअं थींदो, एम्बिशन खे ॿीहर लिखूं था, एम्बिशन माना मक़सदु। ही जेके नवां लफ़्ज़ तव्हांखे अचनि इहे तव्हां लिखंदा वञो। ईअं वाट खां पोइ सभिनी जा जुमिला ठाहिण जी कोशिशि कंदासीं। त मिसाल तौरु हू आहे त हू इज़ यूअर बेस्ट फ्रेंड, तव्हांजो सुठो दोस्त कहिड़ो आहे। हाणे बेस्ट फ्रेंड जॻह ते असां बेस्ट रिलेटिव लिखी सघूं था, हू इज़ यूअर बेस्ट रिलेटिव, तव्हांजो सुठो माइट कहिड़ो आहे, हू इज़ यूअर बेस्ट कज़न, हू इज़ यूअर बेस्ट ब्रदर। मतिलबु असां उन लफ़्ज़ खे जॻह ते ॿिया बि लफ़्ज़ लिखी सघूं था। और हू इज़ यूअर लेट्स सपोज़ बेस्ट फ्रेंड, कुझु बि जेको तव्हां ॾियणु चाहियो। ऐं हूज़ खे बि यूज़ करे सघूं था, होम खे बि यूज़ करे सघूं था, वेयर खे बि यूज़ करो था। मिसाल तौरु वेयर इज़ यूअर कार, और वैन खे बि यूज़ करे सघूं था, वाट खे बि यूज़ कयोसीं। ऐं इहे सभई असांजा जेके आहिनि इहे असांजा जेके आहिनि उहा डबल इंट्रोगेटिव थी वेंदा। माना वाट सां जेकॾहिं असां यूज़ कयूं, या वाट सां मिसाल तौरु जुमिलो ॿियो बि ठाहे सघूं था। वाट इज़ यूअर नेम, जीअं कॉमन हिकिड़ो सुवालु पुछो वेंदो आहे, वाट इज़ यूअर नेम, यूअर कास्ट, वाट इज़ यूअर कास्ट, उहो प्रेज़ेंट टू बी टेंस में पुछो वेंदो आहे। त हीअ असां वरी हिनखे डबल इंट्रोगेटिव यानी कि डबल इंट्रोगेटिव ऐं WH बि जंहिंखे चवंदा आहियूं उन सां बि असां हिनखे इस्तेमालु करे ॾिठोसीं। त अॼु असांजो जेको आहे हिते प्रेज़ेंट टू बी टेंस जेको आहे उहो पूरो थियो। हाणे तव्हां जेको होमवर्क में जी प्रैक्टिस कंदा उहा होमवर्क में ऐं क्लास वर्क में तव्हांजी लाज़मी प्रैक्टिस कयो, ज़बरदस्त क़िस्म जो जुमिलो। ऐं हीअ अहिड़ो टेंस आहे जेको असां तमामु घणो इस्तेमालु कंदा आहियूं। जी हाणे होमवर्क में तव्हां जेके बि जुमिला आहिनि हिन जा करे ॾिसो, हेल्पिंग वर्ब यादि कयो, हिन जा तव्हां सेंटेंस करे ॾिसो। जीअं हाणे मिसाल तौरु जुमिलो आहे त ही केरु
आहे त हिन जी मिसाल तो डेफिनेशन तव्हां जेको आहे करे मूंखे उते ॿुधायो ही केरु आहे या हिन जो नालो छा आहे, हिन जो नालो छा आहे, ये माना डबल इंट्रागेटिव में। ठीकु आहे, तव्हां किथे आयो, तव्हां किथे आहियो। हाणे मिसाल तौरु इहे सभु टे जुमिला तव्हां जेको आहे करे उते मूंखे ॿुधंदा ग्रुप में, ऐं उनखां पोइ इन सॼे टेंस खे ॿीहर ॿुधंदा त तव्हां रिवाइज़ करे ॿुधंदा, तव्हांखे सम्झ में अची वेंदो। तमामु घणो आसान टेंस आहे प्रेज़ेंट टू बी टेंस। ऐं इहो फ़िलहालु असां थोरो शार्ट लेक्चर रखूं था, जीअं तव्हां सम्झंदा वञो, पोइ असां अॻिते जेको आहे इनखे वरी जेको आहे सम्झंदासीं तफ़सील सां, ऐं थोरो ड्यूरेशन वधंदासीं। फ़िलहालु तव्हां इनखे प्रैक्टिस कयो। हिन लेक्चर में हिन नंढड़े टेंस जी अंडरस्टैंडिंग में को कन्फ्यूजन हुजे, को सवाल हुजे, तव्हां उते व्हाट्सएप ग्रुप ते फ्रीली मूंखां पुछी सघो था। ऐं का बि ॿियो मसइलो हुजे कंहिं बि क़िस्म जी, इफ़ यू हैव गॉट एनी कन्फ्यूजन, एनी क्वेश्चन, यू मे आस्क फ्रीली, आई एम देयर टू आंसर यू। तव्हांखे को बि मसइलो हुजे त पुछी सघो था, ऐं इंशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता असां अॻिते वधंदा वेंदासीं। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। लख थोरा कुर्ब।